शिकारपुर ज़िलो जिते तालीम सिहत अमन अमान एक ख्वाब बणिजी चुको है। इन ज़िले की बदहाली ऐं बदहाली जा काफ़ी मिसाल मिलंदा, पर एक अलमनाक वाक़ियो ॿुधाईंदासीं त कुछ ॾींहं अॻु गढ़ी यासीन शहर अंदर एक दरवेश सिफ़त इंसान सिकंदर खोखर जे फौत थियण सबबि संदसि लाश घर गॾह गाॾे ते उमाणियो वियो, जेका न सिर्फ़ इस्पताल इंतज़ामिया ऐं सिहत खाते जी नाअहली पर तकमा चूंडियल GDA MNA गौस बख्श महर ऐं MPA सिंध असेंबलीअ जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी बेहिसी समझूं था। छो त जेकॾहिं तक जा चूंडियल नुमाइंदा पंहिंजे अवाम सां सचा न बीहनि ऐं पंहिंजे इलाइक़नि अंदरि सिहत समेत समूरियूं सहूलियतूं ॾियारनि हा त सिकंदर खोखर जियां कंहिं बे मिसकीन जो लाश जी तज़लील न थिए हा। हा, बाक़ी सवाल इहो आहे त स्पीकर आगा सिराज दुरानी पारां वरितल नोटिस ऐं सिहत खाते पारां वाक़े बाबति जोड़ियल GIT कहिड़ा नतीजा ज़ाहिर कंदी। इहो चवणु वक़्त खां अॻु हूंदो, पर शिकारपुर ज़िले जे शहूरवंद माण्हुनि खे सिकंदर खोखर जी लाश जी थियल तज़लील ते गहरो सदमो रसियल आहे। तंहिं करे अञा बि चूंडियल नुमाइंदनि ऐं सरकार सुधारा न आंदा त मजबूर अवाम जो आवाज़ हिकु ॾींहुं ज़रूरु आला ऐवाननि खे लोॾे छॾींदो।